डॉक्टर महाशा केस में अदालत दलील ॿुधण खां पोइ जवाबदारनि जी ज़मानत वारियुनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिटी कोर्ट कराची में डॉक्टर महाशा केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान जवाबदार धुर जे वकील डॉक्टर महा जे वालिद जो बयान पढ़ी ॿुधायो। बयान में डॉक्टर महा जे वालिद जवाबदार जुनेद ते नशो करण जो इल्ज़ाम आणंदे चयो त हुन संदसि न्याणी खे बि नशे जो आदी बणायो। उन मौक़े ते जवाबदार जुनेद जे वकील दलील ॾींदे चयो त मुंहिंजे मौकिल ते महा खे नशो करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे, जॾहिं त जुनेद पाणी नशो नाहे कंदो। उन चयो त जुनेद पाण नशो नथो करे त ॿियनि खे कीअं नशे बणाईंदो। डॉक्टर महा जी ख़ुदकशी खां पोइ संदसि एम्बुलेंस जो ख़र्च बि जुनेद भरियो हो। वकील वधीक जो त केस में जिन FIR जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि उहे C क्लास थी चुकियूं आहिनि। अदालत जवाबदार धुर जे वकील जा दलील मुकमल थियण खां पोइ ज़मानत वारनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जवाबदार जुनेद ऐं वक़ास तरफ़ां अदालत में ज़मानत लाइ दरख़्वास्तूं दाख़िल करायूं वयूं हुयूं। हुन ज़रियनि जो चवणु आहे त अदालत पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 21 सेप्टेम्बर सूमर ॾींहुं ॿुधायो वेंदो।